40 dm cube of hydrogen gas was collected over water at 831 torr pressure at 23 degrees centigrade. जॾहिं बि चवंदा गैस वॉज कलेक्टेड ओवर वाटर उनखे चवंदा आहियूं मॉइस्ट गैस, घिमियल गैस, उते ज़रूरु वेपर प्रेशर ऑफ वाटर मिलंदो आहे। इहो प्रेशर इन करे हूंदो आहे की न मॉइस्ट गैस जे प्रेशर मां वेपर्स जो प्रेशर माइनस कबो त सिर्फ़ु हाइड्रोजन जो प्रेशर मिलंदो। त मॉइस्ट गैस में हाइड्रोजन जो प्रेशर बि आहे, मॉइस्चर जो प्रेशर आहे जेको वाटर वेपर्स जो प्रेशर आहे। ॾिसो हाणे वॉल्यूम जेतो 40 dm cube hydrogen collected over water at 831 torr pressure 23 degrees centigrade. What would be the volume? And here V1 ॿियो वॉल्यूम फाइंड करणो आहे V2 at standard conditions, माना टेम्परेचर बि स्टैंडर्ड त प्रेशर बि स्टैंडर्ड। हाणे हिकिड़ो प्रेशर मिलियल आहे P1, ॿियो स्टैंडर्ड प्रेशर P2, हिकिड़ो टेम्परेचर मिलियल आहे 23, ॿियो स्टैंडर्ड टेम्परेचर T2। ॾिसो V1 is equal to 40 dm cube collected over water at 831 torr, P1 831। हाणे मॉइस्ट गैस जो प्रेशर आहे इनखे डायरेक्ट हिन ही प्रेशर माइनस था कयूं हुन मां। इहो छा जो प्रेशर आहे वाटर वेपर्स जो, वेपर प्रेशर ऑफ वाटर माइनस 21, इहो थी पवंदो 810 torr। T1 23 degrees centigrade, 23 plus 273 जवाब ॾींदो 296, 296 Kelvin। V2 फाइंड करियो, व्हाट वुड बी द वॉल्यूम ऑफ ड्राई हाइड्रोजन गैस। V2 फाइंड करिणो आहे एट स्टैंडर्ड कंडीशंस। हाणे T2 स्टैंडर्ड माना 273 Kelvin STP, P2 स्टैंडर्ड छो त ही टॉर में वरितो अथऊं त हू बि टॉर में, इहो आहे 760 टॉर। हाणे जॾहिं प्रेशर वॉल्यूम टेम्परेचर टई चेंज थियनि त जनरल गैस इक्वेशन जो हिकिड़ो फॉर्म आहे। हाणे हूअं त लिखंदा आहियूं P1 V1 अपॉन T1 इज़ इक्वल टू P2 V2 अपॉन T2, पर हिनखे हीअं बि लिखी सघूं था P2 V2 अपॉन T2 इज़ इक्वल टू P1 V1 अपॉन T1। ॻाल्हि साॻी आहे, किताब में हीअं आहे P1 V1 अपॉन T1 इज़ इक्वल टू P2 V2 अपॉन T2 हिन पासे ईंदो, पर छो त असांखे V2 फाइंड करिणो आहे त इहो हिते रखियो हूंदो, बाक़ी हिननि खे हेॾां शिफ्ट करण में आसानी थींदी। हाणे ॾिसो हिते असां V2 था फाइंड कयूं, इहो V2 हिते रखियलु हुजे, हेॾां पहिरियां साॻिया लिखूं P1 V1 अपॉन T1, इहो T2 हिते डिवाइड थो करे होॾां मथे ईंदो मल्टीप्लाए कंदो T2, P2 हिते मल्टीप्लाए थो करे मथे आहे, हेॾां हेठि अची वेंदो P2। हाणे वैल्यूज़ रखूंसि P1 810 प्रेशर 810 torr इंटू V1 40 इंटू T2 273 अपॉन T1 इनिशियल टेम्परेचर 296 इंटू P2 760। हाणे हिनखे मल्टीप्लाए कयूं पाण में, मथियनि वैल्यूज़ खे पाण में मल्टीप्लाए कयूं 810 40 इंटू 273 जवाब तो अची वञे 88452000। पर हिन हेठियनि वैल्यूज़ खे पाण में मल्टीप्लाए कयूं त 224960। हाणे हिनखे डिवाइड कयूं त V2 विल बी इक्वल टू 39.32। हाणे वॉल्यूम त फाइंड कयूं, इनिशियल वॉल्यूम DM क्यूब में आहे त हीअ बि DM क्यूब में जवाबु ईंदो, DM क्यूब में इहो आंसर।